उन जाए ते तुके हिसाब ॾियणो पवंदो क़यामत जे ॾाड़े। छा पुछाणो थींदो? अन उम्रिही फीमा अफनाह, उम्र केड़न ॻाल्हियुनि में फना करे छॾी। अन शबाबिही फीमा अबलाह, जवानी केड़न कमनि में बर्बाद कई। अन मालिही मिन ऐन इक्तसबहु, माल किथों कमाई, ज़रियो केड़ो हुई, सोर्स ऑफ इनकम छा हुई, कमाईंदो है त कीअं कमाईंदो है। वफीमा अनफक़तहु, माल जेको ख़र्च कई सो कीअं ख़र्च कई, केड़े कमनि में ख़र्च कई, हिसाब लॻाए। पाई पाई जो पुछाणो थींदी। वदा को मिठा मामूली ॻाल्हि नाहे। पंजो सुवाल थींदो, माज़ा अमिल फीमा अलिम, वाइज़ ॿुधई, तकरीरूं ॿुधई, नसीहतूं ॿुधई, अमल में कंदो हुए कन न। वाइज़ तो ॿुधी दो, माशाअल्लाह वॾे शौक़ सां ॿुधी दो, पर अमल कंदो हुए या न। ये पंज सुवाल थींदा ऐं 10 शाहिद तुंहिंजे मथां हूंदा। हाणे ॿुधाए जेको फैसले वारो, मिसाल ॿ ॼणा विड़ी पवन ऐं फैसलो खणी अचनि साईं अब्दुल रज़ाक जमाली साहब, ऐं अब्दुल रज़ाक जमाली पाण ॾिसे वेठो, तव्हांखे विड़ंदे ॾिसे वेठो, उनजे साम्हूं लड़ाई थी हुजे। शाहिद हुजे न हुजे त चवंदो मां पाण ॾिठो पियो, बाक़ी मां ॿिए कहिड़ो शाहिद। पर जेकॾहिं अल्लाह पाण बि ॾिसे पियो, वरी मदीने वारो बि शाहिद हुजे, वरी कुरान भी शाहिद हुजे, वरी मस्जिद भी शाहिद हुजे, नमाज क़याम ज़मीन भी शाहिद हुजे, हथ शाहिद हुजन, पैर शाहिद हुजन, कन शाहिद हुजन, अखियूं शाहिद हुजन, बदन जो वार वार शाहिद हुजे। हां ॿुधाए उन ॾिहाड़े जे लाइ को अथई फ़िक्र, का अथई चिंता त उन ॾिहाड़े जे लाइ छा ठाहियो आहे। अल्लाह जो फरमाए, या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिगद। ए ईमान वारा, अल्लाह का जो नहीं ॾिसो त क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा ठाहियो, छा तयार कयो अथव। वो अदा दे तो नवाब शाह ने 5 रुपया खीसे में खणी वींदे, जे हैदराबाद वनी तो 500 खीसे में खणी वींदे। अदा भाड़ो डोबे चाहे पींदुस, को दोस्त मिली वने 5 रुपया हुंदा खीसे में तो कंजो मोहताज न थींदुस। 50 किलोमीटर जे सफर जे ला 5 रुपया खणी तो वनी, पर अल्लाह की कोर ने अल्लाह के मुल्क ते हज़ारे साल वञणो ई। ॿुधाए त तूं जे लाइ ठाहियो अथई। ओ मिठा उन ॾिहाड़े ते माल कम नहीं हुई, बनियूं घणी उधारी, मिल्कियतूं घणी उधारी, सोनो धारी या न, चांदी धारी या न। ओ मिठा तो पूछा करी त नमाज़ पढ़ंदो, रोजा रखंदो हुए या न, मुझो कुरान थी अमल कंदो हुए या न, मुझे पैगामन के ॿुधी अमल कंदो हुए या न। इहो पुछाणो थींदी क़यामत जे ॾिहाड़े।